करमपुर भरसां करमपुर थाने जी हद ॻोठ हाजी होसपश खान बिजाणी में लगभग एक महीनो पहिरियां मच्छी के फार्म ते चौकी ॾींदे हथियारबंदनि हथां अगवा थियल नौजवान दोस्त मोहम्मद चाचड़ के हद की करमपुर पुलिस ॾुआरनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। मुगी नौजवान दोस्त मोहम्मद चाचड़ बाहिफ़ाज़त बाज़ियाब थी घर पहुची वियो। मुगी जे घर जशन वारो माहौल आहे। संदसि घर ऐं इलाइक़ो सुराही वारो ॾेख ॾियण लॻा त ॿिए तरफ़ जमात इस्लामी जे सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजराणी, ॻोठ जे चङे मुड़ुस डॉक्टर नज़ीर अहमद बिजराणी, रईस अल्लाह वसायो चाचड़, उस्ताद गुल हसन बिजराणी समेत बिजराणी, चाचड़, मीराणी, सोलंगी, बपड़ बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जा सवे माण्हू मुगी के बाहिफ़ाज़त बाज़ियाबी ते मुबारक ॾियण संदसि घर पहुता ऐं हार पाराया। ॿिए तरफ़ मुगी जे वारसनि पारां मुगी नौजवान दोस्त मोहम्मद चाचड़ की बाहिफ़ाज़त बाज़ियाबी के हवाले से कुरान ख़्वानी और ख़ैरात की मानी जो एहतमाम किया वियो। इन हवाले से मुगी की बाज़ियाबी लाइ मुसलसल जिदोजहद कंदड़ जमात इस्लामी के सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजराणी, ॻोठ हाजी होसपश खान बिजराणी के चङे मुड़ुस डॉक्टर नज़ीर अहमद बिजराणी, SHO करमपुर खलील अहमद रिंद, बाज़ियाब थियल मुगी नौजवान दोस्त मोहम्मद चाचड़ ऐं संदसि वाज़न जो वधीक छा चवणु आहे, अचो त ॾिसूं था इन तफ़सीली रिपोर्ट में। मां सभ खां पहिरियां त दोस्तों जी ख़ैरियत सां बाज़ियाबी ते दोस्तनि खे, दोस्तनि जे भाइरनि खे ऐं उनजे ख़ानदान खे ऐं चाचड़ बिरादरी खे मुबारकबाद ॾियां थो त उनखे अलाह साईं सही सलामत ऐं सिहत सुहिणे नमूने सां घर वापसि आंदो आहे, जंहिं ते न सिर्फ़ु असांखे बल्कि सॼे इलाइक़े खे ख़ुशी ऐं मुसरत थी आहे। जंहिंसां ताल्लुक़ु आहे असांजे ज़िले में बदमनी जो, असांखे अफ़सोस सां चवणो पए थो त काफ़ी अरसे खां वठी करे ज़िलो कश्मीर जेको आहे उहो बदमनी जो मर्कज़ ऐं ॻढ़ बणी चुको आहे। हिते रोज़ानो अगवाऊं थी रहियूं आहिनि, हिते रोज़ानो माण्हू जेको आहे क़तल थी रहिया आहिनि, क़बाइली जहिड़ा आहिनि, कई मसइला आहिनि ऐं इहे सभई मसइला इन करे पैदा थिया आहिनि त असां वटि जेका इंतिज़ामिया आहे उनजी पॉलिसी इंतिहाई लूज़ आहे। SSP साहब जी माज़रत ख़्वाहाना पॉलिसी जे करे इहे सभु मसइला थिया आहिनि। बल्कि शुरू में हिननि जेके मूवी खणी वेंदा धाड़ियल उन्हनि खे पैसा ॾेई वापसि करायो, जंहिं ते हक़ीक़त इहा आहे त धाड़ियलनि इनखे कारोबार सम्झी करे सिलसिलो शुरू कयो। हाणे ॿुधो आहे त हिन सख़्ती कई आहे, असां हिन सख़्ती वारे अमल जी भरपूर नमूने सां हिमायत बि कयूं था ऐं मुतालबो था कयूं त इंतिज़ामिया खे त हू सुजाग थियनि ऐं होशियार थियनि, मुजरिमनि खे पकड़नि, ॾोहियारनि खे जो घेरो तंग कनि ऐं उनजे साथारनि जो घेरो तंग कनि ताकी ग़रीब माण्हू पंहिंजे सुख जो साह खणी सघे। हाणे जेकॾहिं असां पंहिंजे फसल ते न वञी सघूं, असां पंहिंजे फिश फार्म ते न वञी सघूं त आख़िर हीउ मुल्क कीअं हलंदो। इन करे असां मुतालबो था कयूं ख़ासि तरह IG सिंध खां ऐं DIG लाड़काणे खां, SSP जेका कश्मीर खां, त ख़ुदा ना कश्मीर में हीउ बदमनी जो माहौल ख़तमु कयो, माण्हुनि खे अमन ॾियो, माण्हुनि खे सुकून ॾियो ताकी हू आराम सां ॾींहं राति घुमी सघनि, पंहिंजे फसल जो समाज करे सघनि ऐं पंहिंजे फिश फार्म ते वञी सघनि। छो त असां वटि फिश फार्मिंग बि तमामु वॾे पैमाने ते आहे, हीअ बि हिकिड़ो फसल आहे। इन करे जेकॾहिं वीचारो फिश फार्म ते उनजो ॾोहो त न आहे। SSP साहिबु थो चवे त राति जो माण्हू फिश फार्म ते न वञे त केरु उनजी निगहबानी कंदो। इन करे असां मुतालबो था कयूं त कम अज़ कम असांजे इलाइक़े में सख़्ती कयो, ॾोहियारनि खे गिरफ़्तार कयो, सज़ाऊं ॾियो ताकी अमन जो माहौल पैदा थी सघे। तव्हां सभिनी जी महिरबानी। मदद थी, सरदारनि जी मदद थी, पुलिस जी वधि में वधि मदद थी, जंहिंखां बि जेतिरी पहुची सघी सभिनी वीचारी दिलि सां मदद कई ऐं इंशाअल्लाह ताला उहो अलाह जी महिरबानी फज़ल सां असांजो इहो राति माण्हू मोटी आयो आहे। इहा सभिनी जी हिकिड़ी इज़त आहे, इहो सभिनी जो गॾियल मसइलो आहे ऐं सभिनी सरदारनि जेकी बि आहियूं उन्हनि पंहिंजी दिलि सां मदद कई। साईं हफ़ीज़ साहिब बि असांजी सुठी मदद कई हर मोड़ में। इहा तव्हां मीडिया वारनि जी बि वॾी वॾी महिरबानी आहे, जंहिं तव्हां सुठी कवरेज कयो था, इन सां ई माण्हू जी हिमत अफ़ज़ाई थिए थी। खयूं उते मां बूथ ॿधऊं त मूंखे वञी उते खोलियो, जाते वञी बूटनि में था कयूं। आख़िरकार उतां वरी उते हली वियो। हिनने ॿधी पोइ उते ईंदो नंढड़ो छोकिरो मानी बानी आनींदो, वॾो बड़को बि कोन्हे। उन में
मूंखे खयूं अचनि पिया हिकिड़ी शिफ्ट तां जिते रायल में उतां खयूं अचनि पिया ॿी शिफ्ट थी जंहिंमें एस साहब अची वियो लाइट ॾिठूं हिननि लाड़े मूंखे बदां हेठि जो विहायो त मथां एस अची अची वियो हिननि फेरिंग ॿेरिंग कई मुंहिंजा पोइ एस आयो। अच्छा तव्हां त कोई तशद्दुद वग़ैरह हुते कंदा हुया न न कुझु मानी वग़ैरह वक़्तु ॾींदा हा मानी कीअं महसूसु कयो था बाज़ियाब थी करे घर पहुची? वॾी ख़ुशी आहे। ॿियो साईं महबूब अली सरदार साहब जा बि थोराइता आहियूं, मीर शबीर अली जा बि थोराइता आहियूं, कादिर बख्श खान जा डॉक्टर नज़ीर अहमद बिजाराणीआ, सईद अहमद बिजाराणीआ ऐं सलामत बिजाराणी असां उन्हनि जा सॼी क़ौम जा थोराइता आहियूं। ऐं जेका चाचड़ क़ौम आहे उन जा थोराइता मीराणी क़ौम आहे ऐं मौलवी साहब हफ़ीज़ आहे उन जा थोराइता आहियूं, सॼी क़ौम जा थोराइता आहियूं। साईं एस साहब जा वधि में वधि थोराइता आहियूं। ई ॾुख जी ॻाल्हि आहे त इहा शइ थी, वरी शुक्र अलहमदिल्ला कुझु ॾींहंनि खां वधीक मोटी आयो आहे, असांखे हाणे ख़ुशी थी आहे। बिल्कुलु असांजे जेको बि पंहिंजा माण्हू पंहिंजा कबीली पाड़े वारा आया आहिनि ओड़े पाड़े वारा इहे सभु ख़ुशी करनि था, असां बि हिन में ख़ुशि आहियूं। बिल्कुलु शुक्र अलहमदिल्ला आहे माण्हू असांजो मोटी आयो, असां ख़ुशि आहियूं। जेको थाणो आहे करमपुर उनजो जेको एरिया आहे पंहिंजो उत्तरे ॾखिणे पासे उहो कचो एरिया सां लॻे थो। कचे सां मुराद दरिया जो ऐं BS फीडर तरफ़ का आहे। असल में ॾुआरनि जा तक़रीबन हाइड आउट्स वग़ैरह आहिनि दरिया जे अंदरि बेट वग़ैरह में हूंदा आहिनि। पोइ जॾहिं हाणे सैलाबी सूरत हाल वग़ैरह बि आहे ऐं हिन टाइम सिचुएशन इहा हले थी त असांजो सर्च ऑपरेशन वग़ैरह बि हले थो, उनजे नज़र में सिज लथे खां पोइ ॾुआरी कोशिशि कंदा आहिनि त जेका उन्हनि मग़वी वग़ैरह आहिनि त उन्हनि खे कंहिं महफ़ूज़ हंधि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे। पोइ जॾहिं उहो अहिड़ी कंहिं बि एक्टिविटी में नज़र ईंदा आहिनि त असांखे इतला मिलंदी आहे त असां उन्हनि जो जिथे नाकाबंदी वग़ैरह कंदा आहियूं त असांखे इहे ई कामयाबी वग़ैरह मिली वेंदियूं आहिनि। त दोस्त मोहम्मद चाचड़ बि असांखे ईअं ई मिलियो, असांखे इतला मिली त मग़वी हिन खे कंहिं हिकु हंधि खां ॿिए हंधि त शिफ्ट करणु चाहिनि था, त अहिड़ी मिलियल इतला असां नाकाबंदी कईसीं, असांखे मग़वी मिली वियो। बहरहाल तमामु बहितर थियो, हिकिड़ो मग़वी वाज़ियाब थी वियो ऐं उन्हनि जी फैमिली वारनि में बि तमामु घणी ख़ुशी आहे।